अस्सलाम वालेकुम दोस्तों, अॼु असां तव्हांखे ॿुधाईंदासीं ज़रई तरक़ियाती बैंक में जेके नयूं जॉब अपॉर्चुनिटीज़ अनाउंस कयूं वयूं आहिनि उन्हनि जे बारे में। ही जॉब अपॉर्चुनिटीज़ ऑफिसर ग्रेड 3 जूं जॉब अपॉर्चुनिटीज़ आहिनि ऐं हिन जो नंबर ऑफ पोज़ीशन्स 300 आहे। हिन लाइ उमिरि जी हद मैक्सिमम 28 साल आहे। हिन लाइ मिनिमम क्वालिफिकेशन बैचलर्स डिग्री आहे ऐं हिन में जेके एग्रीकल्चर ग्रेजुएट्स आहिनि उन्हनि लाइ स्पेशली प्रेफरेंस आहे। ऐं हिन में अप्लाई करण लाइ तव्हां हिननि जी वेबसाइट www.ots.org.pk ते वञी ऑनलाइन अप्लाई करे था सघो ऐं हिन में अप्लाई करण जी आख़िरी तारीख़ 20 दिसंबर 2023 आहे। अगर तव्हांखे हीअ वीडियो इन्फॉर्मेटिव लगी तो इनके लाइक कयो, शेयर कयो ऐं वधीक इन्हनि इन्फॉर्मेटिव वीडियोज़ लाइ असांजे चैनल sindhipoint.com खे सब्सक्राइब कयो।